उन इदारे खे पाण इन शइ खे करेक्ट करणु खपे। हादसा थी वञनि था ऐं हादसो ई थियो, ॾाढो अफ़सोसनाक हादसो जंहिंमें हिन महिल ताईं मां सम्झां थो 8-9 जानूं उन्हनि जो ज़िया आहे ऐं ॾाढो अफ़सोस थियो। ॿारड़ा बि हुआ, ख़वातीन बि हुयूं ऐं कल्ह त उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो स्टाफ गुज़ारे वियो। सो इन खे त जेसिताईं असांजो तालुक़ु आहे त असां त बिल्कुलु ओपनली जेके बि आहिनि विक्टम्स या उन्हनि जूं विक्टम्स जूं फैमिलीज़ उन्हनि खे असांजो क्लियर मैसेज वियल आहे त अगरि उहो मुक़दमो दाख़िल कराइणु चाहिनि था त भली कराइनि। इंसिडेंट रिपोर्ट असां हिकिड़ी ज़रूरु दाख़िल कई। टेक्निकली ज़रूरत पवंदी इनपुट जी, इंफॉर्मेशन जी उन्हनि जे टेक्निकल स्टाफ खां, जंहिं इदारे हेस्को जी ॻाल्हि था कयो तव्हां, त उन पस मंज़र में उन्हनि खे उहो पूरो करिणो आहे, पंहिंजी ज़िमेदारी पूरी करणी आहे ऐं रिपोर्ट ॾियणी आहे।